ॿी ख़बर बुलेटिन में शामिल कंदासीं। अव्हांखे जाम शोर मां ख़बर ॾींदासीं, जिथे मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फाइनेंस गिरफ़्तार कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, जाम शोर मां अव्हांखे ख़बर ॾियूं पिया, जिथे मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फाइनेंस गिरफ़्तार कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फाइनेंस गिरफ़्तार कयो वियो आहे। जाम शोरे मां अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया, जिते मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फाइनेंस गिरफ़्तार कयो वियो आहे। अॻूणे डिप्टी डायरेक्टर फाइनेंस खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अज़ीम बारीजो। जी अज़ीम, ॿुधाइजो त जाम शोरे में मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर गिरफ़्तार कयो वियो आहे। इन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा बिल्कुल मेहरान यूनिवर्सिटी जो खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फनास के हिन वक्त हुसैनाबाद पुलिस हैदराबाद में गिरफ़्तार करे अणॼातल हंध मुंतकिल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1 करोड़ रुपए जो कूड़ो चेक ॾियण जे इल्ज़ाम हेठि खैरपुर कैंपस जो अॻूणो डिप्टी डायरेक्टर फनास वकास जना खे हुसैनाबाद पुलिस गिरफ़्तार करे अणॼातल हंध मुंतकिल कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहरान यूनिवर्सिटी जो स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर है गाज़ी खान परियार जी फिरियाद ते हुसैनाबाद थाने ते 1 करोड़ रुपया कूड़ो चेक ॾियण वारे मामले जो अॼु हुसैनाबाद थाने ते केस दाख़िल कयो, जंहिंखां पोइ अॼु अदालत वञी रहियो हो त के पेशीअ ते तो वकास जने खे हुसैनाबाद पुलिस गिरफ़्तार करे हिन वक्त अणॼातल हंध मुंतकिल कयो। उन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन सिलसिले में जॾहिं गाज़ी खान परियां स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर है मेहरान यूनिवर्सिटी उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोलजी आहे। अॻूणो डायरेक्टर फनास डिप्टी डायरेक्टर फनास है वकास चना पारां मेहरान यूनिवर्सिटी लाइ 1 करोड़ रुपए जो कूड़ो चेक ॾिनो फैसल बैंक वटि जीअं असां केस करण वियासीं त उहो अॼु केस न थी सघियो, जंहिंजे करे हिन गाज़ी खान परियार उन वधीक चयो त वकास चना 1 करोड़ जो पहिरियां बि केस कूड़ो चेक ॾिनो कूड़ो चेक ॾिनो हुनजो बि पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे हुनखे। उन सिलसिले में जॾहिं मुंहिंजो वकास चना अॻूणो डिप्टी डायरेक्टर फनास आहे उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोलती, हुन चयो त इहे सभु जेके करोड़नि जा चेक आहे मूंखां ज़बरदस्ती मेहरान यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर असलम उकेली ऐं डायरेक्टर फनास आहे मुनीर शेख हथियारनि जे ज़ोर ते मूंखां लिखाए चेक मूंखे बंगले में कैद करे मूंखां चेक लिखाए, जंहिंखां पोइ मूं अहिड़ी जेके एप्लीकेशन सीनियर सिविल जज हैदराबाद के चेक कैंसल करण लाइ ॾिनी। उन खां पोइ बि अॼु बेगुनाह मूंखे कूड़े चेक ॾियण वारे मामले में केस दाख़िल कराए मूंखे गिरफ़्तार कयो ऐं चयो त मूंखे अदालतुनि मां इंसाफ़ मां अदालत में वेंदुसि, बल्कि हिन वक़्तु हुसैनाबाद पुलिस हैदराबाद अदालत पारां अॻूणो डिप्टी डायरेक्टर फनास वकास चना खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी अज़ीम बारीजो, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। हुसैनाबाद थाने जी पुलिस 1 करोड़ रुपयनि जो कूड़ो चेक ॾियण जे इल्ज़ाम हेठि अॻूणे डायरेक्टर खे गिरफ़्तार करे वरितो आहे।